ऐं सिंध जा वारसो जीअं सम्झंदे जीअं साईं जीअं जीअं मौसम साल जीअं मौसम साल पंहिंजी अहमियत ॿुधाए वेंदियूं आहिनि। मिसाल ॻाल्हि 4 मौसमूं थियनि थियूं सॼे साल में, पर कंहिं कंहिं साल में तमामु सख़्तु गर्मी पवंदी आहे ऐं माण्हुनि खे यादि रहिजी वेंदी आहे उहा मौसम त ॾाढी गर्मी, कॾहिं थधि तमामु घणी पवंदी आहे, कॾहिं सालनि में ॿोॾियूं ईंदियूं आहिनि। 2010 सिंध खां ॿोॾियुनि जे करे न विसरंदो। मूं वटि इहे लफ़्ज़ न आहिनि जेके आउं सागर लाइ पेश करे सघां, फ़क़ति हिकिड़ो जुमिलो चवां थो त सागर जी शहादत संदसि औलाद ऐं साथियुनि खे त यकीन कयो ई कयो, पर उन जा सियासी मुखालिफ़ बि उन्हनि खां सीसरा जूं निकिरी वियूं त सागर 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 खे केरु पंहिंजी हयाती में मञे न मञे उहा उनजी मर्ज़ी, पर सागर सभ खे यादि सागर जे मौत सागर जी शहादत इहो ॿुधायो हा मां सागर। ऐं हाणे पढ़ियोसीं इत्तिफ़ाक़न दोस्तनि ॾाढो बहितर नमूने सां मज़ार जो कमु करायो आहे। आइडियल असांजी जेका आहे साईं जेम्स जे हवाले सां मज़ार उनजो नकुल करे ॾाढी ख़ुशी थी, आइडियल मज़ार ठही आहे, ख़ुशी न थी आहे। बाक़ी सागर तव्हांखे ॿुधाईंदो, असांजो दोस्त वेठो आहे फ़कीरंदा साईं, त उर्दू चवंदो ॾाढो लफ़्ज़ भलो आहे, इंतकाल माना मुंतकिल थियणो। सो सागर जो जिस्म मुंतकिल थियो आहे, सागर असां गॾु आहे। ऐं आउं हिकिड़ो अर्ज़ु रखंदुसि, तव्हां सभिनी कारकुननि जे आॾो पंहिंजे मर्कज़ जो ॾाढो त सागर ते सॼी सिंध में हर यूनिट ऐं ज़िलनि में तालुकनि में सागर जी यादि में नंढा वॾा मेला कारको ठाहियो त जीअं असां दिलि जूं ॻाल्हियूं हुते करे सघूं। ऐं हुते ॿ नंढियूं ॻाल्हियूं कंदुसि सियासी तौर ते त पाकिस्तान 72 में टुटो ऐं बांग्लादेश आज़ाद थी। गॾियल पाकिस्तान 72 में टुटो ऐं उन टोड़ में कंहिं बि सिंधी ख़ासि तौर ते क़ौम परस्त जो हथ न हो। उन टोड़ में जेके इल्ज़ाम असां ते आहिनि साईं जेम्स ते आहिनि, साईं जेम्स जो को हथ न हो। भोतो ते नालो खणंदासीं न तव्हां सुभाणे खजी वञनि, तो असां चवंदा आहियूं वॾी सरकार। उन वॾी सरकार जो जेको आहे सिधो सो उन पाकिस्तान जे टोड़ में हथ माना फौज तारीख़ उनजो हथो मुल में सुई, पर कंहिं फौजी खे खंभियो न वियो। हेॾा हे मुलाई फेसबुक ते का थोरी ॻाल्हि था कनि त खंभियो पियो। कंहिं फौजी खे सज़ा न आई। असां में न उहो हाल न आहे, पर हाणे ताज़ो ताज़ो ई ताज़ो 72 खां पोइ हिननि चयो त असां नओं पाकिस्तान तख़लीक़ कयो आहे। पुराणो पाकिस्तान पहिरियों वही टोड़े छॾियो, पुराणो पाकिस्तान हिननि वरी टोड़े छॾियो। ऐं 72 में टुटल पाकिस्तान खां पोइ
साईं जीएम साहिब भुट्टे साहब खे ख़त लिखियो जेको छपियल आहे पूरे हिन बंगोर में त नओं पाकिस्तान हिननि बुनियादनि ते कायम रही सघे थो पर भुट्टे साहब मकरूर फौजियुनि जी उन वटि टेक न ॿुधऊं ऐं हाणे वरी चऊं त पुराणो पाकिस्तान हली पियो हाणे 25 जुलाई खां पोइ नओं पाकिस्तान थियो आहे त नए पाकिस्तान में बि सिंध किथे न आहे पाकिस्तान कहिड़ो हुजे जेकॾहिं नए पाकिस्तान में सिंध न आहे त असां उन्हनि खे ॿुधायूं था त सिंध का कब्ज़ो थियल जेको आहे ज़मीन जो टुकुर न आहे सिंध हज़ारनि सालनि खां रज़ाकाना तौर ते हिकिड़ो वतन हुयो जेको रज़ाकाना तौर ते पाकिस्तान में शामिल थियो असां पाकिस्तान में शामिल पंहिंजी मर्ज़ी न थियासीं ऐं जेके मुआहिदा थिया मुआहिदनि मुताबिक़ जेकॾहिं अमल न थियो त असां रज़ाकाना तौर ते पंहिंजी जदोजहद जे ज़रिए पाकिस्तान खां धार बि थी सघूं इहो असांजो इख़लाक़ी क़ानूनी हक़ आहे उन करे नए पाकिस्तान में कहिड़ा कहिड़ा मसइला आहिनि सदा खां पहिरियों मुंहिंजा सियासी दोस्त ॿुधायो आहे मां हुते बि ॻाल्हि कई नवाज़ और महिरबानी करे सागर अलीपुर जी यादि में पंहिंजे ॻोठ में तमामु सुठो शानदार इज्तिमा करायो मूं ते बि ॻाल्हि कई त साईं काॾे मग़ब जो काॾे कंट्रोल आया काॾे चीफ जस्टिस काॾे डैम माना को अख्तियार ई कोन्हे चीफ जस्टिस के को अख्तियार ई कोन्हे कानून जी भञकड़ी ॿियनि सियासतदाननि कई या न कई आहे उहो पाण ॼाणनि पर वॾे वॾो कानून शिकन चीफ जस्टिस साकिब निसार आहे जे 10 रुपया 20 रुपया 30 रुपया 40 रुपया या केतिरा बि 100 रुपया का डेम लाइ रखिया आहिनि या कानून शिकन या पंहिंजे अख्तियारनि खां ओरागे विया हू पंहिंजा अख्तियार टपे करे जेको आहे पंहिंजो फ़ैसिलो थो करे तंहिंजे करे असीं सम्झूं था त हीउ धम चकर आहे हीउ सम्झूं था त क़ौमी तहरीक ते जेको वार थो थिए क़ौमी तहरीक खे जेका कमज़ोर करण जी रियासत तरफ़ां जेका कोशिशूं थियनि मुसीबत हीअ आहे 78 में असां नवाब शाह में शीरीन सूमर जो वाक़ियो थो थिए त शागिर्द उथी था पवनि ऐं उन वाक़िए एॾो रंग लाथो त सिंध ॿरी पई अॼु क़ौमी तहरीक जी कमज़ोरी आहे मजबूरी तौर ते माफ़ कयो मजबूरी तौर ते क़ौमी तहरीक जी कमज़ोरी आहे त फरदाना जमाली जेका आहे उहा रुगो जमाल न पर सिंधी न अञा रुगो जमाली उनजी न मुज़ाहिरा कनि ऐं सिंधी उनजा मुज़ाहिरा न कनि इहा सिंधी आहे सिंध जी नानी आहे ऐं सिंध जी का बि नानी पंहिंजो पाण ते इहा सिंध जी रवायत आहे इहा सिंध जी तारीख़ आहे असां गाना बि जेको आहे गीत बि जेके आहिनि पंहिंजे वतन जी मोहबत में माली जहिड़ा ॻाईंदा आहियूं ई न मालूम गीत जो सेण मटाइनि सोन ते इहा असांजी रीत आहे ऐं हू जेके गाना चवंदा आहिनि कंहिं दौर में हूंदो गानो थोरी फिट कई आहे थोरी फाट कई आहे गानो पंजाबी में गानो ईंदो त हुननि जा गाना ई आहिनि असांजो कल्चर आहे जेको कल्ह जेका वज़ीर जेको बयानु ॾिनो आहे वज़ीर साहिबु आहे त कूड़ हयो अथई आउं सम्झां थो त कूड़ा कूड़े जा पुट औलाद आहिनि फरदाना जमायल कूड़ी न आहे इन करे क़ौमी तहरीक खे कीअं वठणु घुरिजे हीउ इम्तिहान आहे असांजे लाइ सुभाणे डैम ठाहींदा सुभाणे सभु सिंध जा सभु वसीला कानूनी तौर ते पंहिंजे हवाले करे वेंदा ऐं असां ॾिसंदे ॾिसंदे माठ में रहिजी वेंदासीं पोइ सागर